वाहिद मेलो आहे, इहो वाहिद फेस्टिवल आहे जिन अदबी फेस्टिवल सब पंहिंजे हिकिड़े पासे जे इहो कॉन्सेप्ट ॾिनो जेका जेसि ताईं तव्हांजो मेलो, तव्हांजो फेस्टिवल, तव्हांजूं कॉन्फ्रेंसूं, तव्हांजो अदब, तव्हांजो इज़हार, तव्हांजो ख़्याल जेसि ताईं पंहिंजी धरतीअ सां ऐं पंहिंजे धरतीअ जे माण्हुनि सां अनकंडीशनल ग़ैर मशरूत तौर ते ॻंढियल न आहे, तेसि ताईं सभु ॻाल्हियूं स्टेज जी रौनकूं त आहिनि, पर तव्हांजे क़ौम खे, ऑडियंस खे, कंहिंखे कुझु बि न ॾेई सघंदो। अयाज़ मेले इहो कॉन्सेप्ट नओं साम्हूं आंदो, सिंध जे धरती हवाले सां, सिंध जी ॿोलीअ जे हवाले सां, पर पंहिंजी धरती, पंहिंजी ॿोली, पंहिंजी सकाफ़त, पंहिंजी क़ौम सां ॻंढियल रहण जो मतिलबु इहो न आहे त बाक़ी क़ौमूं, बाक़ी ॿोलियूं, बाक़ी माण्हू तव्हां खां घटि आहिनि ऐं तव्हां अलॻि सां असांजी बंदि कमरनि में पंहिंजो नानीअ पुनरो कयूं। मज़ो तॾहिं आहे जॾहिं तव्हां मेलो रचायो, जॾहिं तव्हां पंहिंजी धरतीअ जी ॻाल्हि करियो, पंहिंजी ॿोलीअ जी ॻाल्हि करियो, पंहिंजी तारीख़ जी, पंहिंजे कल्चर, तहज़ीब, आर्ट जी ॻाल्हि करियो ऐं ॿियनि खे वठी अचो त हू बि ॻाल्हाइनि, हू बि ॿुधनि। ऐं सच पुछो त मूं पंजाब जे अदीबनि खे, मूंखे सम्झ में कोन आयो, मूं उन्हनि खां पुछियो, मूं पंजाब जे अदीबाउनि खे, अदीबनि खे हिन मेले में रुअंदे बि ॾिठो, जेके सिंधीअ में ॻायो पिए वियो ऐं हू जज़्बात में हू रुना पिए, ऐं इहा ईअं ई कोन पियो रुना, इहो रुअण तॾहिं थिए थो जॾहिं तव्हां जज़्बनि खे, आवाज़ खे पाण में ॻंढियो था। खाना बदोश सभिनी ॻाल्हायो, ज़ाहिरा ॾाढो सुठो ॻाल्हायो, पर ॾिसो अमर सिंधू बि इहो चवे पई, अफाना बि चवे पई, हींअर बि चयो हुयो त तव्हां अनकंडीशनल असां सां साथ वग़ैरह वग़ैरह। आऊं बि पाण खे सम्झां थी त आऊं सिंध जी हिकिड़ी आम सिंधियाणी आहियां, सिंध जी हिकिड़ी वर्कर आहियां, ऐं जेको कुझु असांखां पुॼे थो उहो करण जे लाइ आउं हर वक़्तु हाज़िर आहियां। जेसि ताईं हिननि सां साथ निभाइण जी ऐं साथ ॾियण जी ॻाल्हि आहे त ॾिसो, जॾहिं तव्हां ॾिसो था त असांजे क़ौम जूं ही नियाणियूं, ही छोकिरियूं, ही औरतूं बीठियूं आहिनि, ऐं न रुगो बीठियूं आहिनि पर विच खुले मैदान में ॻाल्हाइनि पियूं, पथर बि सहनि पियूं, इल्ज़ाम बि सहनि पियूं। उन वक़्त ते ख़ामोश थी बीहण इंसान खे पंहिंजो ज़मीर ॾियण जी इजाज़त न थिए। जॾहिं असां ॾिसूं था त असांजी क़ौम खे जंहिं ज़रूरत आहे, जंहिं आवाज़ जी, उहा आवाज़ बंदि आहे ऐं उहा आवाज़ कई हवालनि सां आहे, तॾहिं असां ज़ाहिर आहे जेके ॻाल्हाइनि था उन्हनि सां गॾु वञी बीहूं था, इहो असांजो फ़र्ज़ु आहे। अयाज़ मेले जी ऐं खाना बदोश जी इन में आउं ॿी बि एडिशन कंदसि औरत मार्च जी, ऐं टिनी जे हवाले सां। अयाज़ मेले ते सच पुछो त मेलो रचाइनि ही थियूं, पर सिंध खां ॿाहिरि ख़ासि करे पंजाब में फ़ख्र जो इज़हार असीं करियूं था। वाहिद मेलो आहे जंहिं फेस्टिवल्स जो कॉन्सेप्ट बदिलाए छॾियो आहे। सॼे सिंध जी सुञाणप बदिली चुको आहे। कंहिं बि तंज़ीम या इदारे सां भेट नथी करे सघिजे, पर खाना बदोश जी एजेंडा मुख़्तलिफ़ ऐं मुख़्तलिफ़ आहे। हिन फोरम रवायती तस्वर खां हटी करे जेको पैगाम सिंध वासियुनि ताईं पहुचायो आहे उहो कंहिं बि कारनामे खां घटि न आहे।
अमर सिद्धू डॉक्टर अरफाना मला ऐं सदर साथिन मथां कुझु आज़माइश जा ॾींहं बि आया जॾहिं खाना बदोल जे ख़ैमे जूं रसियूं कटी वयूं। हिकिड़ो तेज़ तूफ़ान उथियो जंहिं कैफ़े जे फानूस खे बुझाइण खे चाहियो। अहिड़ियुनि परेशान कंदड़ हालतुनि में उन्हनि अॾो औरतुनि हौसलो न हारियो पर मज़ामत जो अलम बुलंद कंदे आॾो आयूं ऐं कैफ़े जे फिक्री फानूस खे उजामण न ॾिनो ऐं खाना बदोल तां कारा ककर हटाए पंहिंजे काफ़िले खे साॻे अंदाज़ ऐं वकार सां अॻिते वठी आहिनि। खाना बदोल जो सभ खां बुलंद आवाज़ अयाज़ मेलो आहे जेको हाणे ॾेह तोड़े परदे में कैफ़े जी सुञाणप जो हिकु अहम हवालो बणिजी वियो आहे। पंहिंजे अज़ीम शाइर खे भेटा ॾियण जी अहिड़ी शानदार अंदाज़ जो मिसाल अदबी तारीख़ में नथो मिले। हीउ मेलो अदब आर्ट कल्चर मौसीक़ीअ जे अवसर सां गॾु फिक्री उजालनि जो मर्कज़ बणिजी चुको आहे। सिंध जे ॿियनि अदबी मेलनि अयाज़ मेले मां उत्साह वरितो आहे। नौजवान ऐं औरतुनि जी वॾे तादाद में शिरकत में हिन मेले जी इनफरादत आहे। लाइव स्ट्रीम ते ॾेखारण बदि सिंध ऐं परते में रहंदड़ सिंधियुनि खे हिन मेले जो उसीड़ो रहंदो आहे। ॿार ऐं कुटुंब हितां जे बहितर माहौल में पाण खे महफ़ूज़ महसूसु कनि था। पहिरें अयाज़ मेले खां 11हें अयाज़ मेले ताईं शेख अयाज़ सां मोहबत कंदड़ जी हैसियत में मां इन्हनि सरगर्मियुनि जो अखियुनि ॾिठो शायदि आहियां। पहिरें अयाज़ मेले जी हिकु सेशन में जेको कैफ़े जे हाल में सॼे सिंध जी सुञाणप बणिजी चुको आहे। कंहिं बि तंज़ीम या इदारे सां भेट नथी करे सघिजे पर खाना बदोल जी एजेंडा मुनफ़रिद ऐं मुख़्तलिफ़ आहे। हिन फोरम रवायती तस्वर खां हटी करे जेको पैगाम सिंध वासियुनि ताईं पहुचायो आहे उहो कंहिं बि कारनामे खां घटि न आहे। अमर सिद्धू डॉक्टर अरफाना मला ऐं सदर साथिन मथां कुझु आज़माइश जा ॾींहं बि आया जॾहिं खाना बदोल जे ख़ैमे जूं रसियूं कटी वयूं। हिकिड़ो तेज़ तूफ़ान उथियो जंहिं कैफ़े जे फानूस खे बुझाइण खे चाहियो। अहिड़ियुनि परेशान कंदड़ हालतुनि में उन्हनि अॾो औरतुनि हौसलो न हारियो पर मज़ामत जो अलम बुलंद कंदे आॾो आयूं ऐं कैफ़े जे फिक्री फानूस खे उजामण न ॾिनो ऐं खाना बदोल तां कारा ककर हटाए पंहिंजे काफ़िले खे साॻे अंदाज़ ऐं वकार सां अॻिते वठी आहिनि। खाना बदोल जो सभ खां बुलंद आवाज़ अयाज़ मेलो आहे जेको हाणे ॾेह तोड़े परदे में कैफ़े जी सुञाणप जो हिकु अहम हवालो बणिजी वियो आहे। पंहिंजे अज़ीम शाइर खे भेटा ॾियण जी अहिड़ी शानदार अंदाज़ जो मिसाल अदबी तारीख़ में नथो मिले। हीउ मेलो अदब आर्ट कल्चर मौसीक़ीअ जे अवसर सां गॾु फिक्री उजालनि जो मर्कज़ बणिजी चुको आहे। सिंध जे ॿियनि अदबी मेलनि अयाज़ मेले मां उत्साह वरितो आहे। नौजवान ऐं औरतुनि जी वॾे तादाद में शिरकत में हिन मेले जी इनफरादत आहे। लाइव स्ट्रीम ते ॾेखारण बदि सिंध ऐं परते में रहंदड़ सिंधियुनि खे हिन मेले जो उसीड़ो रहंदो आहे। ॿार ऐं कुटुंब हितां जे बहितर माहौल में पाण खे महफ़ूज़ महसूसु कनि था। पहिरें अयाज़ मेले खां 11हें अयाज़ मेले ताईं शेख अयाज़ सां मोहबत कंदड़ जी हैसियत में मां इन्हनि सरगर्मियुनि जो अखियुनि ॾिठो शायदि आहियां। पहिरें अयाज़ मेले जी हिकु सेशन में जेको कैफ़े जे हाल में शायदि को आम रिवाजी फोरम आहे जंहिं जूं सरगर्मियूं कुझु वक़्तु हली पोइ आहिस्ते आहिस्ते झकी थी वेंदियूं। अॻिते हली लेखकनि जे हिन कैफ़े पंहिंजी भरपूर ऐं लाभायतुनि सरगर्मियुनि वसीले इन तासर ते मंगियरो फेरी छॾियो। अमर सिद्धू ऐं डॉक्टर अरफाना मला पहिरियों ॾींहों ॿारियो ऐं स्टोर नुमा हिकु उजाड़ कमरे में जमालियाती रंग भरे उनखे इल्मी अदबी ऐं फिक्री उजालनि जो मर्कज़ बणाए छॾियो जंहिंजी सुहाई 24 साहनि में फैलिजी वई। लाहौर जे पार्टी हाउस खां हैदराबाद जो ही राइटर्स कैफ़े घणो मुख़्तलिफ़ ऐं पंहिंजी एजेंडा में वुसअत रखंदड़ आहे। खाना बदोश राइटर्स कैफ़े जे गुज़िरियल 11 सालनि जी कारकर्दगीअ जो अॼु जॾहिं तर्जियो कजे थो त हैरत क़ादर ख़ुशी थिए थी त सिंध में हिकु अहिड़ो बि गैर सरकारी फोरम आहे जंहिं ते असां बजातौर फ़ख़्रु करे सघूं था। अदीबनि जो ही आस्थानो अॼु पाकिस्तान ऐं परॾेह जे आलमनि अदीबनि शाइरनि फ़नकारनि रागिन ऐं दानिशवरनि जे ध्यान जो मर्कज़ बणियल आहे। इल्मी अदबी फिक्री निशिस्तूं लेखकनि ऐं ॾाहनि सां कचहरियूं किताबनि जूं मुहूर्तूं मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते मुज़ाकरा ऐं लेक्चर ॿारनि ऐं औरतुनि लाइ उत्साहींदड़ माहौल जी फराहमी रागिन ऐं लोक कलाकारनि सां रिहाणियूं नामवर इल्मी अदबी शख़्सियतुनि जूं वसियूं पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ ॿोलियुनि जी लेखकनि सां सदन ॿोली ऐं अदब बाबति कचहरियूं नई टहीअ जे कलाकारनि जी हिमत अफ़ज़ाई ऐं उन्हनि खे अॻिते वधण जा मौक़ा फ़राहम करणु नवनि आवाज़नि जी आजियां करणु
क्लासिकी ऐं जदीद अदब ते फ़िक्री बहकूं, नामवर शख़्सियतुनि जा जन्म ॾींहं मल्हाइणु, ॿियनि रोशन ख़्याल ऐं फ़िक्री फ़ॉर्मनि खे सहूलियतूं ऐं हिन प्लेटफॉर्म ते मुहैया करे ॾियणु, जीअं सिंधियत जी संगत कोर्ट शाख जी गॾिजाणी हिते थींदियूं आहिनि ऐं सिंधियत जी संगत हैदराबाद शाख जूं बि गॾिजाणी हिते थियनि थियूं। उन खां अलावा वूमन एक्शन फोरम, वूमन डेमोक्रेटिक फ्रंट, मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते फ़िक्री नशिस्तूं, परदेही आलमनि सां फ़िक्री मुकालमो, संजीदा ॻाल्हि ॿोल खे हथी वठणु, आलमी ॾींहं मल्हाइणु, अयाज़ मेलो, खाना बदोश राइटर्स कैफे जी मुनफ़रद ऐं नुमाया सुञाणप आहे। इहे मथे ॼाणायल प्रोग्राम हिन कैफे जी अहमियत ऐं कारज जो दलील आहिनि ऐं कंहिं बि फोरम जी एजेंडा में एतिरी वुसअत उन्हीअ खे हिकु इदारे जो रूप ॾियारे थी। इन में को वधाउ न आहे त खाना बदोश राइटर्स कैफे अॼु हिकु फ़िक्री इदारे जो रूप अख़्तियार करे चुको आहे। हिकु ई वक़्तु तसलसल सां उहे असांजे सिंधी अदबी संगत ऐं उन सां गॾोगॾु असांजा जेके वन यूनिट जे दौरान मादरे इल्मी असांजी जेके यूनिवर्सिटियूं आहिनि, कॉलेज आहिनि, उते अदबी शामुनि जो रवाज विधो वियो। अदबी संगत पारां सिंधी ॿोली ऐं पंहिंजे हक़नि लाइ रेडियूं, अदबी गॾिजाणियूं कयूं वियूं ऐं हिकिड़ो पाथ ठाहियो वियो, हिकिड़ो रस्तो क्लियर कयो वियो त एहतजाज हीअं कबो आहे ऐं हीअं पंहिंजा रोशनी हुजे पर मूं में सलाहियत मकाले, किताबत या तकरीर वारी रोशनी बिल्कुलु नापीद आहे। सैयद सुलेमान शाह पंहिंजे हिकिड़े कलाम में कुझु हर्फ़ उचारींदो आहे त गुल होवे त ख़ुशबू होवे, न त ख़ुशबू बिनावल गुल क्या। सो अगरचे पाण में आऊं तहक़ीक़ी मकाले लिखण वारी न ख़ुशबू न रोशनी आहियां थो, पर अॼु अमर सिंधूअ जे शदीद ख़्वाहिश ते ॿ चारि अखर लिखी अची आऊं ॻाल्हाइण जी सआदत हासिल करियां थो। सनन इन सलाह ते इस्म आज़म अली उल मुर्तज़ा जो वठी ॻाल्हि शुरू थो करियां, पर गुफ़्तगूअ जे आगाज़ में आऊं अदी नूरुल हुदा शाह जो हिकु मुख़्तसिर नज़्म जेका ॿ हिस्सा आहिनि आऊं ख़िदमत में पढ़ंदुसि। इहे आऊं इन करे थो पढ़ां जंहिंमें खाना बदोश राइटर्स कैफे जो मंशूर समायो पियो आहे। इहा अजीब इतफ़ाक़ आहे त नूरुल हुदा शाह जे ॿिनि नज़्मनि खे जॾहिं मूं पढ़ियो त मूंखे अंदाज़ो थियो त असांजी ॿिनि भेनरुनि हिन जेको कैफे खाना बदोश खे शुरू कयो आहे, दरअसल उनजो मंशूर त नूरुल हुदा शाह अॻु में ई लिखी चुकी आहे, जेको कुझु हिन तरह सां आहे। वो चवे थी ठीकु आहे, घणो कुझु पाण खां धारियनि फुरे वरितो आहे, तॾहिं बि पाण केॾा ख़ुशनसीब आहियूं। घटि में घटि कोई ईअं त नथो चवे तोखे ही तुंहिंजी धरती नाहे, नूरुल हुदा शाह तुंहिंजी माउ नाहे। नूरुल हुदा मंशूर जे ॿिए हिसे में चवे थी त ऐं मुंहिंजी क़ौम अञा केसि ताईं ॾिसंदो त सॼो बैकग्राउंड तव्हांखे कैफे खाना बदोश जे थॉट प्रोवोकिंग आइडियाज़ जो हिन में नज़र ईंदो। नूरुल हुदा चवे थी ऐं मुंहिंजी क़ौम अञा केसि ताईं ज़ंजीरुनि जे सरगम ते तूं रक़्स कंदीअ, हाणे त बसि कर, ग़ुलामीअ जो ई वहशी नाच बंदि कर, हाणे त नाच बंदि कर, दाह कर, एहतजाज कर। हाणे ज़मीन में दफ़न थियल तुंहिंजूं आहूं ऐं दाहूं ज़मीन जी छाती चीरे तोते उलरूं कनि थियूं। हाणे त इनकार कर, हाणे त इनकार कर, ऐं मुंहिंजी क़ौम इनकार कर, उथी बि हाणे त चई ॾे त हीअ धरती तुंहिंजी आहे, हीअ धरती तुंहिंजी आहे, तुंहिंजे पीउ जी आहे, तुंहिंजे ॾाॾे जी आहे। दोस्तो साथियो, हिते खाना बदोश राइटर्स कैफे जे ऐवान में गुज़िश्ता 11 साल जे दौरान पेश थींदड़ प्रोग्रामनि जो सिंध जे समाज ते उन्हनि जे जीअ जारींदड़ असरनि ऐं इम्प्रेशन खे अचण खां अॻु इंतिहाई इख़्तिसार सां सिंध जे माज़ीअ में थींदड़ रोशन ख़्याल ऐं अदबी सक़ाफ़ती इज्तिमा जो ज़िक्र मुख़्तसर तरह सां कंदुसि। खाना बदोश उन्हनि जी कंटिन्यूटी आहे, इन करे आउं पहिरीं उन्हनि जो ज़िक्र कंदुसि। मिसाल तौर ते साईं GM सईद पारां शाह अब्दुल लतीफ़ सक़ाफ़ती जाइ चए छॾणु काफ़ी न आहे। खाना बदोश हिकु मुतबादिल तसवुर आहे, हिकु अहिड़ो तसवुर जेको चवे थो त फ़िक्र, अदब, मौसीक़ी, सियासत, मुज़ाहिमत, मोहब्बत ऐं इख़्तिलाफ़ लाइ कंहिं अशराफ़ी इजाज़तनामे जी ज़रूरत न आहे। कंहिं वॾे होटल जे हॉल, बॉलरूम, कंहिं सरकारी हॉल, कंहिं बंद क्लब, कंहिं मख़सूस ख़ानदान, कंहिं ताक़तवर सरपरस्त
या कंहिं इस्टेब्लिशमेंट जी मोहर जी ज़रूरत न आहे। हिकु नंढिड़ो अंगण, चंद कुर्सियूं, चांहि जो कोप, किताबनि जी ख़ुशबू, दोस्तनि जा चेहरा ऐं सवाल पुछण जी जुरत बि हिकु मुकमल फ़िक्री दुनिया ठाहे सघे थी। पाकिस्तान में अदबी ऐं सक़ाफ़ती गुफ्तगू घणो करे ॿिनि क़िस्मनि जे दबाव हेठि रही आहे। हिकु दबाव अशराफ़ी ज़ौक़ जो आहे, ॿियो दबाव इस्टेब्लिशमेंट दोस्त फ़िक्र जो आहे। अशराफ़ी जो ज़ौक़ हर शइ खे पंहिंजे मियार सां मापे थो। केरु ॻाल्हाईंदो, कहिड़ी ॿोलीअ मां ॻाल्हाईंदो, कहिड़ो माण्हू कोन विकाणो, सोई माण्हू मोती दाणो। जो अमर सिंधू असांजी मोती दाणो आहे, न फ़क़ति अमर सिंधू